नाज़रीन, इक़्तिसादी राब्ता कमेटी 52 दवाउनि जी क़ीमतुनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी, जॾहिं त हैदराबाद सखर मोटरवे लाइ 9.5 अरब रुपयनि जी रियासती गारंटी तोड़े न्यू गवादर बैनुल अक़वामी एयरपोर्ट रिथा लाइ 83 करोड़ 91 लख रुपयनि जी ग्रांट बि मंज़ूर कई वई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें हैदराबाद सखर मोटरवे लाइ 9.5 अरब रुपयनि जे रियासती गारंटी ऐं न्यू गवादर बैनुल अक़वामी एयरपोर्ट मंसूबे लाइ 83 करोड़ 91 लख रुपयनि जी ग्रांट जी मंज़ूरी ॾिनी वई। नाणे वारी वज़ारत तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि इजलास में इस्टेब्लिशमेंट डिवीज़न लाइ 12 करोड़ 14 लख रुपया, इतलात वारी वज़ारत लाइ 70 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। नाणे वारे वज़ीर मुलाज़िमनि जी पेंशन जा मसइला हल करण जी मंज़ूरी बि ॾिनी, जॾहिं त इंसानी हक़नि वारी वज़ारत लाइ 11 करोड़ 65 लख ऐं जाम शोरे में कोयले सां हलंदड़ बिजलीअ जे मंसूबे खे मुकमल करण लाइ 9 अरब 14 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में ख़ैबर पख्तूनख्वा में अॻूड़नि फाटा जे इलाइक़नि में लेवीज़ सेंटर जे क़याम लाइ 4 करोड़ 70 लख, गॾियल क़ौमुनि में अमुन मिशन दस्तनि लाइ 47 करोड़ ऐं सवात सानह जे शहीदनि तोड़े ज़ख़्मियुनि लाइ 4 करोड़ 95 लख रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। इक़्तिसादी राब्ता कमेटी पार्लियामानी मामलनि वारी वज़ारत लाइ 4 करोड़ 84 लख ऐं नेक्टा हेड क्वार्टर जी तामीर लाइ 11 करोड़ रुपया जारी करण जी पिण मंज़ूरी ॾिनी।